ओम शांति। सॼो ॾींहुं असां चऊं था मां ऐं मुंहिंजो, पर थोरो रुकी करे सोचूं मां केरु ऐं मुंहिंजो छा। अॼु जो इंसान डुके पियो कंपेयर में, डिज़ायर में, ॿियनि जी शयुनि जे लाइ पंहिंजी पहचान विसारे वेठो आहे। दुनिया जी पुठियां डुकंदे डुकंदे पंहिंजो पाण खे विसारे छॾियो अथई। कल्ह असां सिखियासीं शांती अंदरि आहे। अॼु गहराई में वञूं था। ज़िंदगी बि अहिड़े नमूने आहे। ॿिनि शयुनि जी ठहियलु आहे, शरीर आत्मा। शरीर कार आहे, आत्मा ड्राइवर। बिना ड्राइवर कार बेकार, ग़लत ड्राइवर एक्सीडेंट। ज़िंदगी में भी अनकंट्रोल्ड वीचार, तकरार, स्ट्रेस, दुख। नंढी नंढी जिभ 2 इंचनि जी 6 फुट इंसान खे तोड़े सघे थी। ज़िंदगी जी क्वालिटी वीचारनि ते डिपेंड करे थी। मन पावरफुल, पर ॿिए डायरेक्शन चंचल। हिकु नंढड़ो ॿार जीअं राजा बैचन संत चयो, मन गॾु खणी अचिजांइ। राति भर सोचींदो रहियो, सुबुह मन आयो, सम्झ में न आयो, अखि बंदि कर। मन खे ॻोल्हियो ऐं वीचार घटि, शांती, सच। मन वीचार आहे। जीअं वीचार शांत थींदा, ज़िंदगी शांत थींदी। हाणे थोरो पंहिंजे जीवन खे बि ॾिसूं। अॼु जो स्टूडेंट पढ़ंदो आहे, पर मन भटके पियो। घर में गृहिणी कमु कंदी आहे, पर सॼो ॾींहुं कमु करे थो, मन थकिजे थो। शांत न आहे। बिज़नेस में हमेशह फ़िकर में, नफ़ो नुक़सान में उलझियल आहे। सर्विसमैन आहे, टाइम ऐं प्रेशर में मन संभाले नथा सघनि। हालत अलॻि अलॻि आहे, पर सबबु हिकिड़ो ई आहे। मन खे डायरेक्शन न मिलियो आहे, त हाणे छा करियूं। मन खे रोकणो त नाहे, न ई लड़णो आहे, बसि दिशा ॾियणी आहे। जीअं असां वीचारनि खे ऑब्ज़र्व करणु लॻनि था त उहे धीरे धीरे शांत थी वञनि था। जिते ध्यानु वेंदो आहे, उते एनर्जी वधंदी आहे। त अॼु खां असां मन खे सही दिशा ॾियूं ऐं पोइ ॾिसूं शांती ॿाहिरि नाहे, अंदरि असांजी शांती, सच। मन वीचार आहे। जीअं वीचार शांत थींदा, ज़िंदगी शांत थींदी। हिकु ॾींहं में 1000 वीचार, घणेई व्यर्थ। डायरेक्शन मिले, ज़िंदगी बदिले। मां हिकु शांत स्वरूप आत्मा आहियां। ओम शांति शांति शांति।